आगाह कयूं मूंखे त हैदराबाद में कोरोना विघे वधीक 4 मरीज़ फोत थी विया आहिनि, जॾहिं त फोतियुनि जो अंगु वधी 338 थी वियो आहे। के अहम ख़बरूं पिया। हैदराबाद में कोरोना विघे वधीक 4 मरीज़ फौत थी विया आहिनि, जंहिंखां पोइ फोतियुनि जो अंगु 338 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 227 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। फ़ाल केसिस जो अंगु 2008 थी विया। बिल्कुलु नाज़रीन, अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। हैदराबाद में कोरोना विघे वधीक 4 मरीज़ फोत थी विया आहिनि, जॾहिं त फोतियुनि जो अंगु 338 थी वियो आहे। 24 कलाकनि दौरान 227 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। फ़ाल केसिस जो अंगु वधी 2008 थी वियो आहे, जॾहिं त कोरोना जे हाकारी केसिस जी शरह 13% रही आहे। के अहम ख़बर ॾियूं पिया। कोरोना वायरस के हवाले से हैदराबाद में कोरोना विघे वधीक 4 मरीज़ फौत थिया आहिनि। फौतियुनि जो अंगु 338 थी वियो आहे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 227 नवां केस रिपोर्ट थिया। फ़ाल केसिस जो अंगु 2008 थी वियो आहे, जॾहिं त कोरोना जी हाकारी केसिस जी शरह 13% रही। इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद में आवाज़ जो सीनियर रिपोर्टर इरफान अली बुगियो असां सां लाइन ते मौजूद आहे। इरफान, कहिड़ी सूरत-हाल आहे हैदराबाद में कोरोना वायरस के हवाले से आगाह कजो। जी बिल्कुल, हैदराबाद में कोरोना वायरस के हवाले से सूरत-हाल बदस्तूर गणतीअ जोगी आहे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जा वधीक 4 मरीज़ फोत थी विया आहिनि, जंहिंखां पोइ फोतियुनि जो मजमूई तादाद जेको आहे 338 थी वियो आहे, जॾहिं त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 227 कोरोना जा पॉज़िटिव नवां केस साम्हूं अची विया आहिनि। जॾहिं त सिहत खाते जी पधिराई मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जे हाकारी केसनि जी जेका शरह आहे उहा 13% रिकॉर्ड थी आहे, जॾहिं त फ़ाल केसनि जो जेको तादाद आहे उहो 2308 थी वियो आहे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 227 कोरोना जा नवां केस साम्हूं आया आहिनि, जॾहिं त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 4 जेको आहे सो मरीज़ फोत थी विया आहिनि। जी ठीक है, अवां जी वॾी महिरबानी इरफान, तफ़सील खां आगाह करण जे लाइ।